सिंध जे मणियादार मिट्टीअ पंहिंजे कुख मां सवें अमल माणक पैदा कया आहिनि जेके तारीख़ जे वर्कनि में अमर थी विया आहिनि। उन्हनि तारीख़ साज़ शख़्सियतुनि में बहादुर पीर जी बहादुर न्याणी सिंध जी मारवी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा बि हिकु आहे। हिन शहज़ादीअ जो जनम 21 जून 1953 ईस्वीअ ते सिंध जे रोशनियुनि वारे शहर कराचीअ में थियो। बेनज़ीर नाले जी बेनज़ीर न हुई पर हूअ वाकई बि बेनज़ीर हुई। 15 सालनि जे उमिरि में ओ लेवल जो इम्तिहान पास करे आला तालीम हासिल करण लाइ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ में पढ़ण लॻी। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो उहा पहिरीं गैर मुल्की ख़ातून हुई जंहिं ऑक्सफोर्ड जे शागिर्द यूनियन जी इलेक्शन खटी ऐं सदारत जो उहिदो हासिल कयो। मोहतरमा बेनज़ीर साहिबा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जी हिकु मक़बूल मुक़रर पिणु हुई। संदसि इंग्लैंड में गुज़ारियल पंहिंजे ॾींहनि खे पंहिंजी ज़िंदगीअ जा बहितरीन ॾींहं करार ॾिए थी। तालीम मुकमिल करण खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे वालिद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे हयातीअ में ऐं रहनुमाईअ में पंहिंजे अमली सियासत जो आगाज़ कयो। संदसि बाबा ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे वफ़ात खां पोइ सियासत जे लाहिन चाढ़िन खे ॾिठो। सियासत हिन जे खून में शामिल थी वई। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सियासी समाजी ऐं मुआशरती मामलनि ते वॾी सोच समझ रखंदी हुई। उहो ई सबब हो जो पाण ॿ दफ़ा वज़ारत उज़्मा जे उहिदे ते फ़ाइज़ रही। ज़ुल्फ़कार अली भुट्टो वांगुरु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां बि माण्हुनि जो वॾो समुंड गॾु हूंदो हो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको दुनिया जो मञियल सियासतदान हो उन ई बेनज़ीर जी सियासी तरबियत कई। इस्लामी कॉन्फ्रेंस हुजे या ॿियो कोई सियासी समाजी मामिलो पर बेनज़ीर उन्हनि खे बहितर तरीक़े सां समझंदी हुई। 1986 ईस्वीअ में जॾहिं वतन आई त पार्टीअ खे मज़बूत ऐं मरबूत करण में रुधल हुई। उन्हनि ॾींहनि में हूअ अवाम जी भेण सॾाइण लॻी। 1987 ईस्वीअ में हिन शादी कई ऐं बेनज़ीर जी शादी अवाम लाइ ख़ुशियुनि जी ॼण नई उमंग हुई। उहा पहिरीं शादी हुई जिते अवाम भरपूर शिरकत कई। सौ 88 ईस्वीअ में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे अमड़ सां गॾु पार्टीअ जी क़यादत संभालींदे चूंडुनि में भरपूर कामयाबी हासिल कई ऐं हूअ पाकिस्तान जी पहिरीं ख़ातून वज़ीर आज़म बणजण जो एज़ाज़ हासिल कयईं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा पहिरीं पाकिस्तान जी ख़ातून हुई जेका इस्लामी मुल्क जी वज़ीर आज़म बणी। हूअ पाकिस्तान जी 2 भेरा वज़ीर आज़म रहण जो एज़ाज़ माणींदड़ ख़ातून हुई ऐं 3 दफ़ो थियण खां अॻु ई ज़ालमन भाउनि खां भेण, बचनि खां माउ, मुल्क खां वज़ीर आज़म, क़ौम ऐं हिन दुनिया खां अज़ीम लीडर खसे वरिती। हूअ जंहिंखे संदसि बाबा पिंकी ऐं दुनिया बेनज़ीर सॾींदी हुई ऐं जेका बीबी पुकारी वेंदी हुई सा नेठ तारीख़ राहुनि में मारी वई ऐं मुल्क खे पंहिंजे कमज़ोर कुल्हनि ते पंहिंजे बहादुर न्याणीअ जी लाश जो बार खणो पियो। बेनज़ीर साहिबा हिन धरतीअ जी उहा अज़ीम औरत आहे जंहिं 27 डिसंबर 2007 ते जामे शहादत नोश कयो। पंहिंजे हिन बहादुर दिलेर न्याणी मारवीअ खे अॼु बि संदसि मारूअड़ा हंजू हारे रोई पुकारे रहिया आहिनि। मुंहिंजे लाइ मारू वोरु नाखीअ न हूंदा, मुंहिंजे काणे सांगी वोरु नाखीअ न हूंदा,
पलव पांदतन जा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा पलव पांदतन जा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा खेत मारू नाहिन मयारी ओ मुंहिंजा खेत मारू नाहिन मयारी तुंहिंजे ड्राव डप खां ओडना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा कयो में डोह कहिड़ो पले कोट पीअड़ो ओ कयो में डोह कहिड़ो पले कोट पीअड़ो कारा बेसतन हो यर कया कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे सांगी वो रुना कीअं न हूंदा इहा आसा थम मिला शाल मारुन ओ इहा आसा थम मिला शाल मारुन नया पामूडे तिन कया कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा पलव पांदतन जा दामन तन्ही जा यर बिना कीअं न हूंदा वो मुंहिंजे लाइ मारू वो रुना कीअं न हूंदा ओ मुंहिंजे काणे अबाणा वो रुना कीअं न हूंदा